मोरो ख़बर शामिल कजे थी। मोरो सिंध मां सिंधी इल्तिफ़ाक़ सुमरो जी रिपोर्ट मुताबिक़ मोरो में रोलू ऐं छितनि कुतनि जो आज़ार बरक़रार। हिकु ॾींहं में 10 माण्हुनि खे ॾाढे ज़ख़्मी करे विधो। रहवासियुनि पारां कुता मार मुहिम शुरू करण जो मुतालबो। पेराइती ख़बर मूजिबि मोरो ऐं आसपास रोलू ऐं छितनि कुतनि जो आज़ार वधी वियो आहे। रोलू ऐं छितनि कुतनि हिकु ॾींहं में 10 माण्हुनि खे ॾाढे ज़ख़्मी करे छॾियो, जिन में ख़ादिम वल्द मोहम्मद जतोई ॻोठ लुंडो शाहनवाज़ वल्द फ़कीर बैंड वार्ड नंबर 16 मोरो मिसमात फैज़ाल इम्तियाज़ अली नम गचेरो अब्दुल गनी वल्द पलियो खान ॻोठ दलील चांडियो मोहम्मद जुमन वल्द सजावल ॻोठ दमबीर मोहम्मद अज़म वल्द मोहरम वार्ड नंबर 4 मोरो 10 साला सनूबर वल्द ख़ालिक अबड़ो ॻोठ गोलो पोटो ऐं ॿिया शामिल आहिनि। ज़ख़्मियुनि खे वारसनि वठी तालका अस्पताल मोरो मां कुते जे ज़हर खां बचाव जूं सुयूं लॻरायूं। उन मौक़े ते अब्दुल ख़ालिक अबड़ो नेशनल प्रेस क्लब मोरो जे साफ़ियुनि खे हिदायत ॿुधायो त ॻोठ गोलो पोटो में कुतनि जे चक सबबि 2 माण्हू फ़ौत थी चुका आहिनि, जॾहिं मोरो जे सभिनी वार्डनि ॻोठनि में रोलू ऐं छितनि कुतनि जो आज़ार वधी वियो आहे। इन्हनि मुतालबो कयो त मोरो जे 23 वार्डनि ऐं ॻोठनि में कुता मार मुहिम शुरू कराई वञे।